बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्तु हेडलाइंस। जैकबाबाद जे समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी जे नंढे भाउ फैसल ख़ान मुग़ैरी जो टीजो मुग़ैरी हाउस जैकबाबाद में थी गुज़रियो, जिते सिंध बलूचिस्तान सां वास्तो रखंदड़ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङे मुड़सनि, ऑफिसरनि ऐं सियासतदारनि पारां शिरकत करे मरहूम जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई ऐं हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी सां संदसि भाउ जे विछोड़े ते ॾुख जो इज़हार कयो वियो। इन मौक़े ते बलूचिस्तान जे सूबाई वज़ीर तालीम सरदार यार मोहम्मद रिंद जे फ़र्ज़ंद सरदार ज़ादा सरदार ख़ान रिंद, सरदार तारिक जावेद लोहर, DIG मोहम्मद यूनिस चांडियो, SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़, डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद गज़नफ़र अली कादरी, शहरी इत्तेहाद जे सदर मोहम्मद अकरम अबड़ो, PTI अॻवान मीर शुजाउल्लाह पांवर, पीपल्स पार्टी अॻवान राशिद ख़ान केहर, इंतज़ार छलगरी ऐं ॿियनि तॾे ते पहुची उज़रख़्वाही कई। ठुल वेझो दिलमुराद लॻ अणसुञातल हथियारबंदनि जैकबाबाद वींदड़ शाही बंगलानी ऐं नेक मोहम्मद खे अणसुञातल ॾोहारियुनि पारां रोकण जी कोशिश। मोटरसाइकिल न बीहारण ते ॾोहारियुनि मोटरसाइकिल सवारनि खे लछियूं हणी किराए विधो, जंहिं सबबि 1 साल जो ॿारड़ो इरफान बंगलानी फौत थी वियो। नेक मोहम्मद ऐं शाही बंगलानी सख़्त ज़ख़्मी थी पिया। मुतासिरनि SSP खे अपील कंदे चयो त जवाबदारनि खे ॻोल्हा करे खेनि गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। काज़ी अहमद वेझो जमाल शाह थाणे जी हद में रोड़ी केनाल जे जमाल शाह रेगुलेटर जे दरवाज़े में अणसुञातल औरत जो 8 ॾींहं पुराणो फाथल लाश हथ। इत्तला ते ईदी जी एम्बुलेंस जमाल शाह पहुची पुलिस सां गॾु लाश खणाए काज़ी अहमद अस्पताल आंदो, जिते लाश खे सर्दखाने में रखियो वियो, जॾहिं त लाश जी सुञाणप न थी सघी आहे। दोदापुर में बरसात मुतासिर इलाइक़नि में इमदादी सरगर्मियूं शुरू न थी सघियूं। मुतासिर ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठ रहीम ख़ान नेहरी, ॻोठ अब्दुर्रहमान कचोहर, ॻोठ मुरीद ख़ान कचोहर, ॻोठ वलहारी ख़ान कचोहर ऐं ॻोठ अब्दुल अज़ीज़ बिरोही वासिन टायरनि खे बाह ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। ॻोठाणनि जो चवणु हो त मींहुं सबबि सख़्त मुतासिर थिया आहियूं, घर ड्रही पिया आहिनि, फसलूं तबाह थी वियूं आहिनि। वाहुर कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं। काज़ी अहमद जे उन्नड़ मोहल्ला जे रहवासी मोहम्मद इसहाक़ खोखर जी 13 वरियनि जी धीउ अफशां खोखर घर अंदरि आपघात करे छॾियो आहे, जंहिंजो कारण मालूम न थी सघियो आहे। सखर में तालीमी इदारा खुलण बाद डायरेक्टर प्राइवेट इंस्टीट्यूशंस रुखसाना शाहीन मंगणे जो पारां तालीमी इदारनि जो दौरो कयो वियो। स्कूलनि में जारी तालीमी अमल ऐं SOPs जो जाइज़ो वरितो। स्कूल इंतज़ामिया उस्ताद अमलो ऐं शागिर्दनि पारां हैंड सैनिटाइज़र ऐं मास्क जे इस्तेमाल खे यकीनी बणायो वञे ऐं क्लासिस में समाजी विथी जो ख़्यालु रखियो वञे। डायरेक्टर प्राइवेट स्कूल सखर रीजन रुखसाना मंगणे जो स्कूल्स में दौरे दौरान स्कूल इंतज़ामिया खे हिदायतूं जारी कंदे वधीक चयो आहे त स्कूल्स जे शागिर्दनि खे SOPs तहत विथी हुजणु घुरिजे। कंहिं बि स्कूल जी इंतज़ामिया अगर SOPs से अमल न कयो तो उन खिलाफ कानूनी कार्रवाई कई वेंदी। मटियारी प्रेस क्लब आॾो मटियारी जे शहरनि जो शहर में इज़ाफ़ी लोड शेडिंग ऐं पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरे जी अॻवानी समाजी अॻवान नवीद इक़बाल मलाह, सालिह सूमरो, आरिफ मलाह, हसनैन सांद ऐं ॿियनि कई। संदन चवणु हो त मटियारी में वापडा वारनि अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। शहर में गैर ऐलानियल लोड शेडिंग करे शहरनि खे परेशानी में मुब्तला कयो पियो वञे। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त असांजे पाड़नि में पीअण जे पाणी जी फ़राहमी बंदि कई वई आहे। केतिरा ई भेरा पब्लिक हेल्थ जे ऑफिस जा चक्कर काटे काटे बेज़ार थी विया आहियूं, पर को ॿुधण वारो न आहे। कंबर जे ग़ैबी देरो वारे इलाइक़े जे रहवासी समाजी अॻवान रब्बन ख़ान चांडियो सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी जे ॿिनि ज़ालिम ऐं जाबिर भाइर MPAs नवाब सरदार ख़ान चांडियो ऐं बुरहान चांडियो काछो जाबलू पट्टी ऐं जागीर जी अवाम सां ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। जाबलू पट्टी काछे ऐं जागीर में तेल गैस ऐं क़ीमती पत्थर जा अणखुट ज़ख़ीरा आहिनि। तय कयल आलमी मुआहिदनि मुताबिक़ त जितां तेल गैस निकिरंदो आहे उते मक़ामी माण्हुनि खे सिहत तालीम पीअण जो पाणी ऐं रोज़गार जूं सहूलतूं मैसर करे ॾिनियूं वेंदियूं आहिनि, पर बदकिस्मती सां जागीर ऐं ॿियनि इलाइक़नि जे माण्हुनि खे इहे समूरियूं सहूलतूं नथियूं ॾिनियूं वञनि। हितां जे माण्हुनि खे सुख सां जीअण बि नथो ॾिनो वञे। 2 साल अॻु मज़ाराणी गैस फील्ड वारे इलाइक़े में हिकु औरत पंहिंजे मासूम ॿारड़े समेत पाणी न मिलण सबबि तड़पी तड़पी फौत थी वई। ग़ैबी चांडियनि सरदारनि जे ख़ौफ़ खां को आवाज़ उथारण लाइ तयारु न आहिनि। सिंधु दरिया वटि पाणी वहकरनि में लाॻीतो लाथ। 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज ते पाणी वहकरनि में 47,981 क्यूसिक लाथ। सखर बैराज ते 1,08,766 क्यूसिक लाथ अची वई। कोटड़ी बैराज वटि 9,000 क्यूसिक पाणी में वाध। सखर ऐं गुड्डू बैराज ते लाथ बाद नॉर्मल सूरत हाल थी वई। कोटड़ी बैराज वटि नंढी बोर बरक़रार। सिंध हुकूमत पारां 2013 में घरेलू तशद्दुद ख़िलाफ़ पास कयल बिल बाबति पहिरियों अदालती फ़ैसिलो अची वियो। कराची जी मलीर सिविल कोर्ट में कराची वासण सानिया रिज़वान पारां पंहिंजे मुड़ुस अली सुल्तान ख़िलाफ़ पंहिंजे वकील बैरिस्टर अरसलान राजा जी मार्फत दाख़िल करायल केस जो फ़ैसिलो अची वियो आहे। बैरिस्टर अरसलान राजा मूजिब सानिया रिज़वान पारां पंहिंजे मुड़ुस ख़िलाफ़ घरेलू तशद्दुद एक्ट 2013 मूजिब केस दाख़िल करायो।
जंहिंजो फ़ैसिलो अची वियो आहे ऐं ही सूबे सिंध जो पहिरियों फ़ैसिलो आहे जंहिंमें अदालत पारां सानिया रिज़वान जे मुड़ुस अली सुल्तान खां ज़मानत तौरु 1 लख रुपया लिखाए वरिता ऐं खेसि ज़ाल जे घर ऐं कारोबार वारे हंधि वञण खां सख़्ती सां मना करे छॾियो आहे। जेकॾहिं हू अदालती हुकुमनामे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो त संदसि ज़मानत बि ज़ब्त कई वेंदी ऐं खेसि जेल बि थी सघे थी ऐं इन सिलसिले में SHO मलीर खे सानिया रिज़वान जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाइण जो हुकुम बि ॾिनो वियो आहे। कराची यूनिवर्सिटी जे खुलण जे पहिरें ॾींहुं शागिर्दनि जो एहतजाज। VC शागिर्दनि सां ॻाल्हियूं करण लाइ पहुची वियो। कराची यूनिवर्सिटी जे शागिर्दनि एहतजाज में मौक़िफ़ इख़्तियार कंदे चयो त पहिरियां 6 महीननि ताईं ऑनलाइन क्लासिस जे नाव ते बेवकूफ़ बणायो वियो ऐं जॾहिं यूनिवर्सिटी पहुतासीं त इम्तिहान वठण जो चयो वियो। जॾहिं असांखे पढ़ायो ई नाहे वियो त पोइ इम्तिहान कीअं पिया वरिता वञनि। जेकॾहिं यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जो अहिड़ो रवैयो रहियो त एहतजाज खे वधीक सख़्तु कंदासीं। ठुल जी बैराज कॉलोनी में घोटकी पुलिस पारां वापारी अब्दुल रसूल नूनारी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ ठुल शिकारपुर रोड ते नूनारी बिरादरी ऐं शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। नूनारी बिरादरी जे मुज़ाहिरीन जो चवणु हो त घोटकी पुलिस गैर कानूनी तौर वापारी अब्दुल रसूल खे खंभे खणी वई आहे। जेकॾहिं खेसि को बि नुक़सानु पहुतो त घोटकी पुलिस समेत ठुल पुलिस बि ज़िम्मेवार हूंदी। JUI सिटी सखर जी मजलिस आमिरा ऐं यूनिटनि जे जनरल कौंसिल जो इजलास मस्जिद कुबा लोकल बोर्ड सखर में मुफ्ती सऊद अफज़ल हालेजवी जी सदारत में थी गुज़रियो। इजलास में अॻवाननि ऐं उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में पंजाब मोटरवे ते ॿारनि जे साम्हूं औरत सां थींदड़ वाक़े जी सख़्त मज़म्मत कई वई। सखर में सफ़ाई सुथराई सिहत तालीम ऐं सरकारी अस्पतालनि जी ख़राब सूरत हाल ते ॻणती जो इज़हार कयो वियो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण मटियारी मीडिया हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान ख़ान 2 सालनि में 70 सालनि जो गंद साफ़ करे वरितो आहे। ईंदड़ 3 साल अवाम खे रिलीफ ॾियण जा आहिनि। पीपल्स पार्टी सिंध जी अवाम खे लुटे कंगाल करे छॾियो आहे। सिंध जो अवाम वॾेरनि पीरनि मीरनि खां तंग थी चुको आहे। ज़िले जे बंदनि जी हालत ख़राब आहे। आबपाशी खातो ग़ाइब आहे। मंशियात फरोशनि हथां बेगुनाह क़तल थियल अकबर ख़ास खैली जे क़तल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। कातिलनि खे कानून मूजिब सज़ा ॾिनी वञे। इन मौक़े ते इंसाफ़ स्टूडेंट्स फेडरेशन हैदराबाद डिवीजन जो जनरल सेक्रेटरी दीपक कुमार जयरामाणी, अली बख्श मेमण, जुल्फकार मेमण, सेठ समीर मेमण ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। काज़ी अहमद लॻोट सूमर जोखियो जे रहवासी साहिब जोखियो दाहींदे चयो आहे त मुख़ालिफ़ हनीफ़ जोखियो, असगर जोखियो ऐं उमेद अली जोखियो ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ पंहिंजी औरत खे जीव ॾेई डॉक्टराणी सदफ लंजार खां मेडिकल जो कूड़ो सर्टिफिकेट वठी मूं ते केस करणु चाहिनि था। कब्ज़ो करण जो केस कोर्ट में हलंदड़ आहे। मटियारी लॻ UC बारचाणी जे ॻोठ निहाल ख़ान मरी में हाणोकी बरसातिन तबाही मचाए छॾी आहे। 1 महीने खां ॻोठ में 2 खां 3 फुट पाणी बीठल, नांग बलाऊं निकिरी आयूं। हिकु ॻोठाणो कखिजी पियो, इस्पताल दाख़िल। पाणी नेकाल न थियण ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठाणनि जो चवणो त पाणी बीहण सबबि मच्छरनि जो आज़ार पिणु वधी वियो आहे ऐं चमड़ी जी बीमारियुनि मुंहुं कढियो आहे ऐं पाणी मां मुख़्तलिफ़ ख़तरनाक बलाऊं निकिरी आयूं आहिनि। हिकु ॻोठाणो कखिजण सबबि इस्पताल दाख़िल आहे। हुननि घुर कई त इलाइक़े मां पाणी नेकाल कराए बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। काज़ी अहमद जे ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ ॾाहिरी जे रहवासिन नज़ीर अहमद ॾाहिरी, अहमद बख्श ॾाहिरी ऐं उबैदुल्ला ॾाहिरी जमाल शाह पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहियो आहे त असांजे नौजवान मोहम्मद सिद्दीक़ ॾाहिरी पारां सामान जो अघु वधीक वठण जी शिकायत करण ते 62 जवाबदारनि इस्माइल ख़ास खैली, ख़ालिद, इमाम अली ऐं अली रज़ा ख़ास खैली मारकूट करे सख़्त तशद्दुद कयो आहे, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तैयार न आहे। शिकारपुर जे सीनियर सहाफ़ी धरती TV शिकारपुर जे ज़िले रिपोर्टर आगा तारिक पठान जी तबियत गुज़िरियल 1 हफ़्ते खां ख़राब, सखर जी ख़ांगी इस्पताल दाख़िल। सॼी ज़िंदगी सहाफ़त खे अर्पींदड़, मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाईंदड़, हमेशह ग़रीबनि जी मदद कंदड़ धरती TV शिकारपुर जे ज़िले रिपोर्टर आगा तारिक पठान ओचितो ब्लड प्रेशर वधी वञण ऐं नक मां मुसलसल रत अचण करे सखर जी ख़ानगी इस्पताल में इलाज हेठि आहे, जंहिंजी हिन वक़्त ताईं कंहिं बि सार न लधी। शिकारपुर जी सहाफ़ती तंज़ीमुनि खे घुर्जे त बेयारो मददगार बणियल सीनियर सहाफ़ी तारिक पठान लाइ आवाज़ बुलंद कनि ऐं शिकारपुर जा चूंडियल नुमाइंदा सहाफ़ी जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए संदसि ज़िंदगी बचाई वञे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज शिकारपुर मुश्ताक अहमद कलवण ऐं डेप्यूटी कमिश्नर शिकारपुर नवीदुर रहमान लाड़ेक जे नोटिस वठण ऐं डायरेक्टर सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी लाड़काणे खे ख़त लिखण बाद सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जी टीम शिकारपुर शहर जे मिल्क बार, खिलजी होटल, दीवान होटल, अलमदीना बेकरी, रॉयल बेकरी ऐं मोहम्मद याहिया स्वीट्स ते कार्रवाई कंदे 35,000 रुपया ॾंड हयो। मिल्क बार ते 5,000, रॉयल बेकरी ते 10,000, दीवान होटल ते 10,000 ऐं खिलजी होटल ते 10,000 ॾंड हयो वियो। फूड कंट्रोल अथॉरिटी जी अॻवानी मुख़्तियारकार शिकारपुर ज़ाहिद अली भट्टी ऐं डेप्यूटी डायरेक्टर इंफॉर्मेशन इरशाद अली चांडियो कई। मीरपुर माथेलो वेझो निसार पंप वटि ट्रॉलर ऐं ट्रक में आमो साम्हूं टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 2 ड्राइवर समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मीरपुर माथेलो इस्पताल मुंतक़िल।
कदकोट में अवामी तहरीक पारां सिंध जे विरहांगे जी साज़िश। कराची कमेटी सिंध खिलाफ थींदड़ साज़िशुनि खिलाफ मरकज़ी डेप्यूटी जनरल सेक्रेटरी एडवोकेट सज्जाद अहमद मैसर, मरकज़ी राब्ता सेक्रेटरी महरान सिंधी, ज़िले सदर सदाम खोसो, नवाज़ बपड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में लाइब्रेरी चौक ते बुख हड़ताल कई वई। इन मौक़े ते अवामी तहरीक जे अॻवाननि चयो त MQM जा दहशतगर्द ऐं उन जा साथारी PTI जा हुकुमरान रोज़ानो सिंध खे विरहाइण जा मुल्क दुश्मन ऐं सिंध दुश्मन बयान जारी कनि था। वज़ीर आज़म गैर कानूनी ऐं गैर आइनी तौर ते कराची कमेटी ठाहे अमली तौर ते कराची के वफ़ाक़ जे कब्ज़े में ॾेई छॾियो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत ऐं फ़ैसिलो वापसि वठण जी घुर कयूं था। ही हुयूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।